वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियो में तव्हां ख़ुशि बाश हूंदा ख़ुशि रहो आबाद रहो साथियो साथियो ॿ नाविल आहिनि ॿिन्ही नाविल जा पंहिंजी तारीख़ी हैसियत आहे हिकिड़ा जेको आहे सो अंदर जिनी ऋण पाणी जी तबाहकारी मंछर मंज़ूर थे में नाविल अमीन कुरैशी ॿिन्ही खे पाणी ॿिन्ही जा तबाह थिया आहिनि ऐं ॿिन्ही पाणी जी तबाह जे करे तहज़ीब कल्चर रहणी करणी अवाम तबाह बर्बाद थियो आहे ॿई शानदार नाविल ॿिन्ही ज़बरदस्त ॿई नाविल साथियो मां वरी बि अर्ज़ु कंदो हलां त हीअ सिर्फ़ु किताबनि जो तारीफ़ आहे किताबनि ते तबसरो कोन आहे छो त किताब सिर्फ़ु मूं बि तव्हां वांगुरु तबसरो पेश करे रहियो आहियां थोरा पेश लफ़्ज़ पढ़ंदो आहे जीअं तव्हां जे आॾाऊं या मुहाग या पेश लफ़्ज़ जीअं तव्हां जा तारीफ़ कराए सघां त किताबनि जो पस मंज़र छा आहे छाजे बारे में जीअं पढ़ंदड़ खे सवलाई थिए ऐं उहो माना जेके सो पंहिंजी पसंदि जो शोबे सां लाॻिया पियल मुहबत तारीख़ सियासत मज़हब कहिड़े बि हवाले खां पढ़णु चाहे त उनखे सवलाई थिए किताब वठण में बाक़ी तबसरा हीअ मुंहिंजो थोरा कम जा ॾींहं आहिनि मां फेबरवरी ताईं कमनि में मसरूफ़ हूंदो आहियां फेबरवरी खां पोइ मूंखे वांदकाई आहे मां किताब वेही पढ़ंदुसि त हर हिकु किताब ते हर हिक ते अलॻि अलॻि पंहिंजा तबसरा पेश कंदुसि त हीअ किताब छाजे पस मंज़र में कीअं किताब में अंदरि केतिरो दम आहे कीअं पढ़ण जे हवाले खां ॿोली उन जो फिक्शन पिणो उन जो अंदाज़ उन जी कहाणी किथे एंड किथे कोटाई किथे कमी उन हवाले खां मां जेको आहे शयूं रखंदुमि बाक़ी हीअ सिर्फ़ु मुंहुं ॾिसणी तक़रीब आहे जीअं असां किताब जी मोहरत थींदी आहे सिर्फ़ु एतिरो ई आहे बाक़ी जेको आहे सो तबसरा बाद में रखबा तफ़सील बाक़ी थोरो तारीफ़ आहे साथियो अंदर जिनी ऋण हीअ किताब डॉक्टर अमीन कुरैशी जो नाविल आहे नाविल ॾाढो ज़बरदस्त आहे महांगो आहे पर किन कंहिं किताबनि जूं क़ीमतूं न ॾिसबियूं आहिनि किताब जो मवाद ॾिसबो आहे साथियो हीअ जेको आहे सो तव्हां थोरो सम्झी वञिजो त नाविल कहिड़े पस मंज़र में आहे उन फ़र्द नाले जेके 99 जे सामूंडी तूफ़ान मंझि गुम थिया जिन जा लाश समुंड कॾहिं बि न मोटाया ऐं लाड़ पट तोड़े ऋण जे देवमाला जी किरदारु लतीफ़ जे पार खां फ़क़ीर नाथल लुंडे नाम साथियो हिन असांजे अमीन कुरैशी डॉक्टर अमीन कुरैशी नाविल खे चैप्टर्स में विरहायो आहे हीअ जेके तव्हां ॾिसो था पिया बाक़ी मुहाग पेश लफ़्ज़ उहे मां तव्हांजे आॾाऊं थोरा पढ़ंदुसि साथियो चए थो त पढ़ंदड़ लाइ मुख़्तसर अर्ज़ु करे रखे थो सिंध जी सामूंडी पटी मंझि बदीन सिजाल वारे पासे पंहिंजे PhD लाइ रिसर्च दौरान खोड़ सारा अहिड़ा किरदार उन्हनि जा तजुर्बा साम्हूं आया या वरी फितरी लका उन्हनि जा तिल्स्मा सैर या वरी कुदरती आफ़त जा माहौल जी बिगाड़ माण्हुनि जी बेवसी वग़ैरह खे वेझे खां ॾिसण सम्झण जो मौक़ो मिलियो उन क़िस्म जा समूरा अहसास सां मुज़ाहिरा आहिनि ज़ाहिर आहे त इन किताब जो हिसो न थी सघिया जंहिंखे पाण थीसिस चवंदा आहियूं नतीजा उन समूरी कैफ़ियत इज़हार लाइ समूरी माहौल जी बिगाड़ खे सादे लफ़्ज़नि में समूरे लाइ मूं नाविल जो सहारो वठिणो पियो हिकु अहिड़ो खितो जेको घणे भाङे त ॾुकार वारी हालत में हूंदो आहे छो जो पुछड़ी ते पाणी हमेशह अनलब हूंदो आहे मिसाल वरी ॿोॾि जो शिकार बि हीउ खितो ई थिए थो हर ॾांहुं क़ीमत सामूंडी तूफ़ान पंहिंजो जलवो पिणु ॾेखारींदो समुंड जी का बदमस्त हाथी जीअं सिधे तोड़े अणसिधी ज़मीन ज़ेर ज़मीन का रेत जारी आहे सामूंडी वेरनि वसीले ज़मीन जी खाद अलॻि लका सामूंडी पट्टी में ज़मीन गैर महसूसाई तौरु पेरनि हेठां खिसकी रही आहे सिम नालनि खे अवाम अख सां ॾिसबो त ख़बर पवंदी त उहो खारे पाणी समेत सनती म्यूनिसिपल जो पाणी बि खयूं अचे ऐं समुंड में वेंदे सभिनी कुदरती वसीलनि बशमूल ज़मीन डंडनि ढोरनि ऐं जर खे आलूदो कयो वञे साथी बिल्कुलु इहा सची ॻाल्हि आहे इहो ई अलमियो हिते बि आहे बदकिस्मती आहे वधीक मतिलबु मितां जे हॾो की साञा वधि बाशो फ़र्दनि पिणु मामलनि खे सम्झाइण जी मदद कई नातुन फ़क़ीर उन फ़र्द मां हिकु आहे नातन फ़क़ीर जे फ़हम पर समनालनि जे कोटाई खां पोइ न डंडूं ढरूं रहंदियूं न पट साॻिया पट रहंदा छो जो समुंड वीरूं आल लका मंझि ढुकंदो ईंदो आहे उन मामलनि खां हटी करे जंहिं ॻाल्हि मूंखे मुतासिर कयो उहा त ऋण जे पंहिंजी सूंहं सिंध जो ऋण बेमुख़्तसिरी सही पर पंहिंजो था ख़ूबसूरती रखे थो हिन जी पंहिंजी छिकाए ऋण ख़ुदि हिकु कैफ़ियती लका आहे जिते अव्हांखे वक़्तु बीठल मिलंदो सवें तारीख़ किरदार दास्तान जो शायदि ऋण पंहिंजी ॾींहुं राति हसनाकिन समेत तव्हांखे कुझु सोचण में अंदरि ऐं लुत्फ़ थियण लाइ भलीकार कंदो ऋण हिकु अहिड़ो मज़र आहे जिते कुझु बि न आहे पर उन कुझु बि न घणो कुझु आहे कारे कराठी ज़मीन लुणियाठी पाणी जा दुॿा लाणनि जा कुझु ॿूटा बाक़ी ज़िंदगी जो को बि आसार न हूंदो पर उहो खोड़ सारनि अहिड़े लकान खे जनमींदो आहे जेके मंझाइनि मौत तरफ़ वठी वेंदा ऐं जहिड़ो
रुञ सराब उहा रुञ चङनि भलनि खे बि रुलाईंदी आहे। चरियुनि खे बि चयो वञे थो त चरिया उन ऋण जी छिक सां बि छिकबा आहिनि ऐं कॾहिं वापसि न अचण लाइ रण में गुम थी वेंदा आहिनि। रण खे पुरस्कार बणण लाइ उहा हिकु ॾंद कथा आहे जंहिंजी हक़ी सां को वास्तो न आहे। 1999 सुमंड तूफ़ान में उन्हनि फर्दनि जे पोइ 1999 सुमंड सामूंडी तूफ़ान जे उन्हनि फर्दनि जे पोयरनि सां पिणु मिलण जो मौक़ो मिलंदो रहियो जिन जा प्यारा तूफ़ान जो खाज बणिया। उन्हनि जी कैफ़ियत सम्झण जी कोशिशि कई, उन्हनि जी बेवसी खे बि असांजी सोच में बदिन शहर जूं ॿाहिराणियूं ढंढूं ढोरा रोड रस्ता बाज़ारियूं घिटियूं मुंहिंजी नास्टल जे लिए आहिनि। उन्हनि जूं ख़ुशबू मुंहिंजी हवासनि में वेठल ही प्यार जो पोइ आहे। बसि एतिरो ई अर्ज़ु करिणो हुयो। साथियो, शानदार नाविल आहे, शानदार। ही जेको पस मंज़र ऋण कच्छ जो ॾिनो आहे अंदर जिनी ऋण, ज़बरदस्त नाविल। ऐं ॿियो साथियो ही मंछर आहे। मंछर खे असां बि पाण अखियुनि सां ॾिसी आया आहियूं 31 डिसंबर ते। मंछर जो पाणी मूं चखियो। पाणी साथियो ज़हरीलो आलूदा पाणी आहे। इन्हनि ILBOD अलाए RBOD इन खे जेको पंजाब बलूचिस्तान को गदिलो पाणी मंछर खे ज़हरीलो बणाए छॾियो आहे। यकीन कयो त माना ॾुख थो थिए पियो। मंज़ूर थ्हीम जे अॻ में नाविल आहिनि जेको आहे बरसाति ते गुज़री वई, बरसाति जे पस मंज़र ॿोॾे, ऐं ॿियो पुनू हुयो। टियों नाविल ही मंज़ूर थ्हीम ॾाढो भलो लेखक आहे, ॾाढो ज़बरदस्त माण्हू आहे। नाविल में कीअं आहे नाविल जे बारे में चई नथो सघां कहिड़ी आहे, बाक़ी पढ़ी पोराए ॾिबी। बाक़ी मंज़ूर जूं लिखणियूं ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि। साथियो, ही मंछर हिकु न आसूद तहज़ीब ज़वाल जो हो, फितरत ऐं उनजे हुस्न जो ज़वाल हो। जेकॾहिं मंछर जी आलूदा थियण जा सबब ॻोल्हींदासीं त उहे पाकिस्तान जे हुकूमत आमिर जी उन्हनि पॉलिसियुनि में मिलंदा जेके हिननि जे हथनि जी हुकूमत डावर कया। मंछर जे मल्हान जे मालिकनि जा तस्वीर हिन नावल जी ॻाल्हि ईअं ई सम्झाए थो। साथियो, कुझु माण्हुनि जा राय आहिनि ऐं अंदर बि जेको आहे सो नावल साथियो पढ़णु जहिड़ो आहे, सांढण जहिड़ो आहे, बार बार पढ़णु जहिड़ो आहे। मिले थो मार्केट में पियो आहे। असांजो इहो अलमियो आहे त सुठा किताब मार्केट में पिया आहिनि थिया, बाक़ी अहिड़ा विकामजी वञनि था जंहिंजी माना कुझु नथो चवां। बसि साथियो सम्झी वञो। न का बुई बाज़ार में न का छुन छट, जिते ॾंभरी जे आगे हुई अखट से पड़ पसियो पट माण्हू वॼन मोटिया। साथियो, अर्पणा कई अथई ॾुखारी ढंढ मंछर जो उन्हनि माण्हुनि ॻाल्हियुनि लोड़ बेह बाबण आड़नि नीरग मोर अख किरड़ो गंदड़ सोढी माणिक जे नाले जे गुम थी ज़माना थी विया आहिनि। उन नाखुनि जे नाले जेके समुंड पार वरी विया न मोटिया। जिन मन किन खे तूफ़ान खाई वियो त के पाणी जी सरहद पार करण जे ॾोह में इंडिया ऐं पाकिस्तान जी जेलनि में आहिनि, जिन जा कमज़ोर दुखदायक रूह पाणी मथां रोज़ तलाश में पाबंद सलासल आहिनि। साथियो, ही जेको आहे सो हिकिड़ो ॾिघो सिलसिलो आहे थोरो हिन मुहागनि जो हिननि जो। हीअ असांजे मोहम्मद अली शाह चेयरमैन फिशर फोरक जे हिन जो जेको आहे सो फोरम जो आहे, उन लिखियो आहे। ॾाढो ज़बरदस्त। मां हाणे हिकु इन 7-8 मिंट में छा मां तव्हां बयानु कयां। उहा सिंध जो नक्शो खोलियो, जेकॾहिं मां चवां उन्हनि ना ध्यानु ॾियो त सिंधू दरिया साॼे करे लाड़काने। हीअ साथियो जेको आहे सो असांजे अतान बंबरे तर्जुमो कयो आहे, लिखियो आहे। लेखक आहे रिचर्ड बर्टन, सिंध हैप्पी वैली, लंडन 1851। साथियो, ही जेको आहे सो वीडियो वॾी थी वई आहे। ॿई शानदार नाविल आहिनि, तारीख़ सां दिलचस्पी आहे नाविल तव्हांजे लाइ। वीडियो वॾी थी वई आहे। बसि एतिरो ई अर्ज़ु कंदुमि, वीडियो खे लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो, ऐं हीअ किताब लाइ अर्ज़ु कंदुसि ज़रूरु पढ़िजो। साथियो, जेका पढ़णु चाहियो था, सुठो अदब सुठो पढ़णु था चाहियो त हीअ किताब ॾाढा सुठा।